बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, अरबाई ख़मीस जे विच वारी राति घोटकी शहर मथां क़यामत विझ जियां कड़की। हिकु दिरंदा सिफ़त पुट पंहिंजी अमड़ भेण ऐं टिनि मासूम न्याणियुनि मथां बेदर्दीअ सां हमिलो करे खेनि शहीद करे छॾियो। हिन दर्दनाक वाक़े बाबति पेश आहे मुश्ताक लगारी जी हीअ रिपोर्ट। घोटकी में पंहिंजी मिठड़ी अमड़ भेण तोड़े टिनि मासूम भाणिजनि खे दर्दनाक तरीक़े सां क़तल कंदड़ जवाबदार ए सेक्शन थाणे जी पुलिस पारां 15 कलाकनि अंदरि गिरफ़्तार त थी वियो, पर मथस उन वक़्तु केस दाख़िल करे पुलिस खे सज़ा छो न ॾियारी जॾहिं हुन पंहिंजे पीउ खे क़तल करे संदसि लाश दरिया में लोड़े छॾियो हो। मक़तूल मरियम जे ॾेर ऐं मक़तूल सुमेरा जे चाचे मूजिबि 1.5 साल अॻु जॾहिं जवाबदार इमरान टगड़ पंहिंजे पीउ खे क़तल करे संदसि लाश दरिया में लोड़े छॾियो हो त वारसनि जी बार बार कोशिशुनि बावजूदि पुलिस मथस केस ई दाख़िल न कयो हो। 1.5 साल खनि पहिरें पीउ खे मारियो हुई। पोइ अख़बारनि में ॾिनोसीं, FM ते NC कटाईसीं, NC बि न कटियऊं। पुलिस चयो पागल असां इहो मारींदो चई, कुझु ई कोन थियो। उनजी दिलि वधी वई। वरी हे अगरि पहिरें इहो सान्यो हिनखे ॿधनि हा त हे सान्यो न थिए हा। हाणे जेको आहे सो कुझु कोन कयो पुलिस। हाणे इहो सान्यो करे इहो मारियो हिननि खे। 5 लाश करे हिकु घर मां क़ुरान मस्जिद घोटकी पूरी में, पर पूरे सिंध में या पाकिस्तान में एॾो वाक़ियो थियो आहे। शहीदनि खे घोटकी वेझो संदन अबाणे ॻोठ इस्लाम टगड़ जे मक़ामी क़ब्रिस्तान में मिटी माओ हवाले कयो वियो। बेहसीअ जी इंतिहा त ॾिसो जो हिकु ग़रीब ख़ानदान जा 5 भाती हिक ई वक़्तु बेदर्दीअ सां क़तल थी विया, पर को बि सियासतदान, को बि भोतार, को कामोरो या पुलिस अमलदार जनाज़े निमाज़ में शरीक ई न थियो। साहब इहे जेके सिर्फ़ु वोट वठण जे लाइ नी, असां ग़रीबनि लाइ ईंदा नी वोट वठण जे लाइ। उन खां पोइ असां त वेंदा आहियूं, असां मिलणु पसंदि न कंदा नी। हेॾो ॾुख जो वाक़ियो थियो आहे। इन में असां सां अचणु कुलो ॾेई बीहनि हा, जनाज़े में शरीक थी वञनि, लेकिन हिन टाइम असां सां केर बि न आयो। ॾुख जे टाइम में ॾुख में केरु शरीक न थियो आहे। असांजा ख़ान जाम महार खे असां महार साहब खे साथ ॾींदा आहियूं, साईं ख़ान खे, इहो बि कोन्हे आयो। उन खां पोइ पंहिंजा जेके तर जा सरदार नी, केर बि असां वटि लड़ी न आयो। न असां वटि IG या SP DIG SHO केर बि न आयो। असां ग़रीब आहियूं, इन जे करे बसि असांजो कसूर इहो आहे जे असां ग़रीब आहियूं। जवाबदार जे चाचे जो चवणु आहे त वहशी इमरान जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त आहे। हू नशे जो आदी आहे, घर जा टपड़ खपाईंदो वतंदो हो। कड़ी मां कड़ी सज़ा ॾिनी वञे, फांसी ॾिनी वञे हिनखे। जे न त इहो जेको आहे सो वरी ॿिए कंहिंखे मारींदो। वहशी आहे, चरियो ॿरियो न आहे। माण्हू चवनि था चरियो ॿरियो कोन्हे, 12 तालीम आहे हुनखे। मिल्कियत जो इहो तकरारी जा हुयसि, पटे विकिणंदो, हिकिड़ी विकिणी छॾियईं मथे, छत सॼी पटे छॾी, लोहा कटे हिरोनी आहे, विकिणी छॾियईं, हिरोन पी छॾियईं। वरी ॿी छत जो बि ब्रांडो पटे वियो, मां छॾे वई हुअसि, वीचारी मारे हुई, छॾे वई। वरी जे ब्रांडो पटणु शुरू कयईं त उहो अधु ब्रांडो पचईं, त वरी वीचारी मोटी आई त मथां हिनखे मारियो। वैशी जवाबदार इमरान टगड़ खे 1.5 साल अॻु घोटकी पुलिस नफ़्सियाती मरीज़ करार ॾिनो हो। जेकॾहिं हू वाक़ई नफ़्सियाती मरीज़ आहे त पोइ खेसि वाक़े बाद फ़रार थियणु, लिकणु ऐं बुख लॻण ते बिस्किट ख़रीदण जो अकुलु किथां आयो? शायदि ही एॾो दर्दनाक वाक़ियो ई न पेश अचे हा जेकॾहिं 1.5 साल अॻु घोटकी पुलिस खेसि गिरफ़्तार करे मथसि केस दाख़िल करे अदालत मां सज़ा ॾियारे हा। मां इन खे इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं गफ़लत सम्झां थो। जेकॾहिं पुलिस साल पहिरियां इहो एक्शन खणे हा त अॼु जेकॾहिं चऊं था वेशी आहियो, जानवर आहे, मेंटल आहे, जेकॾहिं इहो साल पहिरियां पंहिंजे पीउ जे क़तल में गिरफ़्तार थिया त अॼु इहे मासूम, अॼु जेके 5 जेके क़यामत बरपा वाक़ियो थियो आहे घोटकी में, 3 मासूम, हिकु 6 साल जी, हिकु 7 साल जी, हिकु 8 साल जी, ऐं हिकु जेको आहे भेण असांजी 25 साल जी, ऐं हिकु जीजल माओ 55 सालनि जी। उन्हनि खे जंहिं बेदर्दी सां उन जेको वहशी तशदुद करे जेको मारियो आहे, शहीद कयो आहे, ऐं पुलिस जाइ वारदात ते पहुती आहे, दरवाज़ो खड़कायो आहे, जवादार वहशी जानवर अंदरि आहे। पुलिस वरी उन खे गफ़लत जे करे, ॾिसो न, सिक्योरिटी इंतिज़ामिया जी गफ़लत जे करे उहो माण्हू फ़रार थी भॼी वियो। नलके जे माना गन सां उन नलके जो गन कढी सुता पिया, सुते जे हिसाब सां उन्हनि मारियो आहे। कुझु पाड़े वारा चवनि पिया त तव्हां आहियूं
असां पुलिस ॾे फ़ोन कईसीं। पोइ जॾहिं असांॾे फ़ोन आई त असां ई पार वक़्तु पुॻासीं, पर असांखां अॻे पुलिस बि बीठी, मीडिया वारा बि बीठा हुआ। माना इहा ॻाल्हि हाल वाल उन्हनि खां ई ॿुधोसीं। दिलकियत अहिड़ी कोन हुई, भाई जायूं हुयूं, पर कॾहिं कॾहिं चवंदो हो त इहो माना मूंखे त माना थी सघे तूं जायूं पंहिंजी नियाणियुनि खे ॾे, मूंखे न ॾे। इहे ॻाल्हियूं बि कंदो हुयो। माना इन जे करे माना अॻु में हिकिड़ी जाइ जेकी हुई तूं आहे उन में मां चयो बाबा हे जाइ तुंहिंजी हवाले आहे, तूं इन में रहो, खा पियो। हिकिड़ी जाइ मां रहां थी। अहिड़े हिसाब सां पोइ उन जूं जेको टीयर हुया या गाडर हुया सभु कटे विकिणी खाई छॾियईं, उन जाइ ख़ाली करे छॾियईं, थोरी थी वई। माना ॿुधूं था नशो कंदो हो। न रुॻो हिन वाक़े पर 1.5 साल अॻु इमरान तगड़ पारां पंहिंजे पीउ खे क़तलु करण वारे वाक़े जी बि जांच थियणु घुरिजे ऐं उन वाक़े बाद ग़िफ़लत जो मुज़ाहिरो कंदड़ पुलिस अमलदारनि खे बि वाइखो कयो वञे। तॾहिं की घोटकी पुलिस हिकु ग़रीब कुटुंब ऐं मासूम नियाणियुनि खे हिकु दरिंदे क़ातिल जे रहम करम ते छो छॾियो, उन जो जवाबु ॾियणो पवंदो। नाज़रीन, हाणे तव्हांखे उन शिकारपुर जे इलाइक़े लखी ग़ुलाम शाह जी बेवस अमड़ जी दर्द कहाणी ॿुधायूं था, जेका 3 महीननि खां अकेले सिर क़ुरान शरीफ़ मथे ते खणी एहतजाज करे रही आहे। अलीगुल खोड़े खे 3 महीना अॻु कंदकोट कश्मीर जे कचे जे धाड़ेलनि अगवा करे छॾियो ऐं संदसि बाज़ियाबी एवज़ 20 लख रुपया भूंग तलब करे रहिया आहिनि। अलीगुल खोड़ो पोरियो करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो इंतिहाई ग़रीब ख़ानदान आहे। शाबस हुजे, सलाम हुजे हिन अमड़ खे जेका अकेले सिर एहतजाज करे रही आहे, पर को बि संदसि साथ नथो ॾे। सिंध जा रहवासियो, शिकारपुर वासियो माण्हू ख़बर छा था चवनि था त जेकॾहिं हिते कंहिं वॾे शाइर, कंहिं वॾे सेठ या कंहिं वॾे वापारी जो पुटु को माइट अगवा थी वञे हा त सभु गॾिजी वञनि हा, धरणा लॻनि हा। पर इहा वीचारी ग़रीब आहे, इन करे वॾेरा भोतार पुलिस वारा त को साथ हिन जो नथा ॾियनि, पर सिंध वासी बि साथ नथा ॾियनि। इहा ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाइणी हुई। अलीगुल खोड़े खे बाज़ियाब कराइण लाइ पुलिस छापई करे संदसि अमड़ ते हिन वक़्तु छा गुज़री रही आहे, इन हवाले सां असांखे वधीक आगाह कंदो असांजो शिकारपुर जो रिपोर्टर रशीद ॼामड़ो। ऐं पाण ज़िले शिकारपुर में अॼु ॻाल्हि कंदासीं अगवा बिराए तावन जी, जंहिंमें असांजो अलीगुल खोड़ो जेको 3 महीननि खां उहो हिन वक़्तु धाड़ेल जे चंबे हेठि आहे। हिन वक़्तु उनजी अमड़ बशीरा ख़ातून 3 महीननि खां हू क़ुरान पाक खणी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके जिते बि शहरनि पारां मग़विन जेके बाज़ियाबी लाइ एहतजाज धरणा लॻनि था, हू क़ुरान पाक खणी उते वञे थी, पर उनखे उते उहा हाकारी मोट कोन मुल थी। एतिरे क़दुरु जे कश्मीर में जेके धरणा लॻा, शिकारपुर में धरणा लॻा ऐं हू उनजी अलीगुल खोड़े जी अमड़ ऐं उते एहतजाज कयो, पर उनखे उतां जी सिविल सोसाइटी ऐं उतां जी इंतिज़ामिया पारां उहा हाकारी मोट न मिली। ऐं उनजो असुलु सबबु इहो आहे त हूअ हिकु पुट जी माउ त ज़रूरु आहे, पर ग़रीब आहे, मिसकीन आहे ऐं उन वटि एतिरो पैसो कोन आहे त हू सिविल सोसाइटी या हिते जे आम शहरुनि जो बंदोबस्तु कराए ऐं कंहिं शहर जे मुख चौराहे ऐं रोड ते धरणो हणाए। छो त थियो ईअं आहे त जेके बि मुग़विन खे बाज़ियाब करण लाइ एहतजाज धरणा लॻाया विया हुआ त उनजे वारसनि ऐं सिविल सोसाइटी पाण उते कैंपियूं लॻायूं वियूं ऐं उते रहण जा बंदोबस्त कया विया ऐं नतीजा इहे निकिता त उहे मुग़वी बि बाज़ियाब थिया। पर बशीरा ख़ातून वटि हिन वक़्तु खाइण जे लाइ वेलो बि लाइ उहे पैसा कोन्हनि, पर एतिरे क़दुरु SSP शिकारपुर सां मिलण जे लाइ बि किरायो कोन आहे त हू उते अची करे पंहिंजो चिटो मौक़ुफ़ रखे। पर असांजे रियल इशूज़ प्रोग्राम जेके आवाज़ TV ते नशर थियो ऐं तव्हांजे प्रोग्राम खां पोइ लखनि जे तादाद में जेका अलीगुल जी जेका वीडियो या वायरल थी, उनखां पोइ SSP शिकारपुर पहिरियों नोटिस वरितो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त बशीरा ख़ातून जेका अलीगुल खोड़े जी अमड़ आहे, उन अॼु पाण चयो आहे त असांजी जॾहिं इहा वीडियो रियल इशूज़ प्रोग्राम में हली त उनखां पोइ धाड़ेलनि तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर राब्तो कयो वियो आहे, जंहिं ॿुधायो त असां तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं ऐं त तव्हां बिल्कुलु ग़रीब आहियो, मिसकीन आहियो, पर पोइ बि ॾोहारियुनि खे रहम त कोन आयो आहे। पर ॾोहारियुनि पारां अञा बि जेका 20 लख भुंग वारी जेका उन्हनि जी घुर हुई, उहा उन्हनि घटि करे 4 लख रुपया भुंग तलब करण जी हिकु दफ़ो ॿीहर फ़ोन कई आहे। पर पाण ॻाल्हि था कयूं त जॾहिं 4 लख रुपया ॾोहारियुनि पारां भुंग तलब कयो वियो आहे, हिन वक़्तु बि असांजी सिविल सोसाइटी
ऐं हितां जेके सोशल एक्टिविस्ट माण्हू आहिनि इन अमड़ सां बशीरा खातू सां कुलो कुले में ॾियण लाइ तयारु न आहिनि। साईं मुंहिंजो पुटु 7 जुलाई खां वठी अगवा थियल आहे। असां ॾाढी कोशिशि कई आहे, SP साहब ॾे विया आहियूं, थाणे में विया आहियूं, टेली न्यूज़ भरिया आहिनि, असां सां का थिए ई कान थी हमदर्दी। कल्ह बि उनजी कुराड़ीअ ॾे फ़ोन आई आहे धाड़ेलनि जी, असां घुरिया रहूं बसि तव्हां कीअं बि करे असांखे पैसा ॾियो, SP या कुझु असांजे धाणा कुझु बि कान कंदा, तव्हां न्यूज़ भरायो, धाणा करायो। ॾाढियूं कल्ह धमकियूं ॾिनियूं, पोइ कुराड़ी सॼो राति बेहोशी, सुबुह जो हली आई सैर सफ़र करणु, साईं खयों अथई बाबा क़ुर शरीफ़ की असां को मदद ई नथो करे, असां हेॾे वञूं था। असां सभिनी खे अपील कई आहे, सुंध ॾे जेके SP खे सभिनी खे ॾे, असां भॻा टुका आहियूं, असांजो को तावन कोई कान करे थो, सभिनी जा बाज़ियाब थी आया आहिनि, असां अलीगुल बाज़ियाब थिए ई कान थो। असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजे वेले खाइण न आहे, घर भॻा पिया आहिनि, मींहं बरसातियूं, असां उहे ठाराइनि नथा। असांजे घर जी हालत इहा आहे, सभु तव्हांखे नज़र अचे। असां एतिरा पैसा आहिनि न जो असां इहो पंहिंजो पुटु बाज़ियाब कराईंदासीं। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो रियल इशूज़।